अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। बलोचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लाॻीतो बरसात तबाही मचाए छॾी आहे। सिब्बी ऐं नसीराबाद डिवीज़न में लाॻीतो बरसात दौरान हज़ारें घर पट पइजी विया आहिनि, जॾहिं त सामान ऐं जानवर पाणी में लुढ़ी विया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, बलोचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़े में लाॻीतो बरसात तबाही मचाए छॾी आहे। सिब्बी ऐं नसीराबाद डिवीज़न में लाॻीतो बरसात दौरान हज़ारें घर पट पइजी विया आहिनि, सामान ऐं जानवर भी लुढ़ी विया आहिनि। बख्तियाराबाद, नोताल, छतर रबी, ॻोठ हयात वज़ीरा में बरसात दौरान घर ड्रही पट पइजी विया आहिनि। बलोचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लाॻीतो बरसात तबाही मचाए छॾी आहे। सिब्बी ऐं नसीराबाद डिवीज़न में लाॻीतो बरसात दौरान हज़ारें घर ड्रही पट पइजी विया, सामान ऐं जानवर पाणी में लुढ़ी विया आहिनि, जॾहिं त लहड़ी सिब्बी ऐं डेरा बुगटी जे जाबलू इलाइक़नि मां ईंदड़ पाणी ॿोड़ जी सूरत अख़्तियार करे वरिती आहे। इन हवाले सां अपडेट सूरतहाल मालूम कंदासीं। जाफराबाद मां आवाज़ जो रिपोर्टर इनायतुल्लाह हुर असां सां लाइन ते मौजूद आहे। जी इनायतुल्लाह, छा तफ़सील आहिनि? बलोचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लाॻीतो बरसात तबाही मचाए छॾी आहे। बरसात मुतासिरनि की बहाली लाइ इंतज़ामिया कहिड़ा क़दम खयां आहिनि? जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल ॾींहुं जेके बरसाता थिया आहिनि उहो डिवीज़न नसीराबाद, डिवीज़न सिब्बी ऐं डेरा बुगटी में तबाही मचाए छॾिया आहिनि। इन हवाले सां ॿिनि टिनि ॾींहंनि खां मुसलसल बरसात जंहिंमें हज़ारें घर ड्रही पट थी विया आहिनि ऐं कई जानवर लुढ़ी विया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल ॾींहुं डेरा बुगटी में घर जी छित किरण सबबि हिकु औरत फौत थी वई, जॾहिं त 3 ॿार शरीर ज़ख़्मी थी विया आहिनि। जॾहिं त हुकूमत जे तरफ़ों हिन टाइम FC सिबी विंग कमु करे रही आहे, जॾहिं ज़िलई इंतज़ामिया मुकमिल तौर ते ख़ामोश आहे। कुछ इलाक़ाई तंज़ीमनि जे तरफ़ों सैलाब मुतासिरीन जेके हज़ारें घर बेघर थी विया आहिनि, हज़ारें माण्हू, उन्हनि जे लाइ इमदाद फराहम कयो पियो वञे। ज़िले इंतज़ामिया में तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जाफराबाद, नसीराबाद ज़िले इंतज़ाम मुकमिल तौर ख़ामोश आहे। कुछ फोटो सेशन खां अलावा ॿियो कुछ भी कमु न थी रहियो आहे। हिन तबाही में वज़ीर आज़म बलोचिस्तान जॾहिं जाफराबाद जलमक्सी आयो हुयो, उन्हनि ऐलाना त कया, लेकिन ज़िले सतह ते हिन टाइम ताईं कोई भी इमदादी सरगर्मियूं महदूद आहिनि। इन सैलाबी में सिर्फ डिवीज़न नसीराबाद में सोबतपुर DC जेको आहे कमु कुझु कयो आहे। जाफराबाद ऐं नसीराबाद मुकमिल तौर ख़ामोश आहिनि। इनायतुल्लाह, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।